गुलाब लगारी लॻ ॻोठ इब्राहिम चांडियो जे रहवासी 30 वरियनि जे साजिद अली चांडियो जो लाश हथ अचण वारो मामलो गुझारत बणियल 3 ॾींहं अॻु ॻोठ शादमा लगारी जे रहवासी ज़ाहिद लगारी जे घर मां लाश मिलण वारे वाक़े ख़िलाफ़ मोहम्मद उमर रजब अली मोहम्मद आलिम चांडियो जी प्रेस क्लब गुलाब लगारी ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गुलाब लगारी पुलिस असांजो केस दाख़िल नथी करे। असां आला अमलदारनि IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP बदीन DSP मातली खां मुतालबो था करियूं त असांजो केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो।